असां सां गॾु राजेंद्र जी प्रेमचंदानी भोपाल में आहिनि, जेके मेंबर ऑफ NCPCL मेंबर आहिनि ऐं पिछले 5 सालनि खां NCPCL जे अंदरि उहे एज़ अ डायरेक्टर कमु था कनि ऐं जेके बि सभी डायरेक्टर आहिनि NCPCL जा, हिननि 2-3 सालनि खां एॾो सुठो कमु था कनि सिंधियत खे अॻियां खणी वञण लाइ, सिंधी भाषा जे वधारे जे लाइ। त मां सर्वप्रथम राजेंद्र प्रेमचंदानी जो मां आभारी आहियां ऐं मां उनखे माना हिकु इच्छा ऐं अपेक्षा अञा आहे त ईंदड़ सालनि में वधि में वधि सिंधी ॿोलीअ खे अॻियां वधाइण लाइ सरकार खे असांजे तरफ़ां जेको बि वधीक खां वधीक NCPCL खे मिली सघे ऐं उन द्वारे असां सॼे समाज खे मिले, मां उन्हनि खे उहा करण लाइ विनती कंदुसि। तव्हां NCPCL में पिछले 5 सालनि खां कमु था कयो ऐं ॾाढो सुठो तरीक़े सां तव्हां ऐं तव्हांजी जेकी टीम आहे ऐं तव्हांजा जेके डायरेक्टर आहिनि डॉक्टर प्रताप जी ऐं जेके बि तव्हांजा जेके मेंबर आहिनि मेंबर्स ऐं मिनिस्टर, मां उन सभिनी जो शुक्रानो थो मञियां, छो जो 3 सालनि में त ॾाढो जोर में कमु चालू आहे ऐं मां आशा थो रखां अहिड़ो कमु हमेशह अॻियां वधंदो रहंदो। असां जहिड़ा जेके नंढा कार्यकर्ता आहिनि उन्हनि खे बि उनजे सहभाग ऐं उनखे मदद करण जी तव्हां जे प्रकार सां तव्हां ॾींदा आहियो, अॻियां बि उन प्रकार सां असांखे मिलंदी, इहा आशा था रखां। मां हिन खां NCPCL जे जेके मेंबर थियो आहियां, उन खां पहिरियों मां हिते मध्य प्रदेश सरकार में जेको सिंधी साहित्य अकादमी आहे मध्य प्रदेश जी, उनजो बि डायरेक्टर रहियो आहियां 2016 खां 2018 दिसंबर ताईं। ऐं उन वक़्तु भी ॾाढा सारा कम सिंधीअ जे सिंधी साहित्य लाइ, सिंधी संस्कृति लाइ, ऐं उहा कीअं ॾाढा नमूना आहिनि उनखे वधाइण लाइ। किताब छपजंदा आहिनि सिंधीअ में, उन्हनि खे असां प्रोत्साहन ॾींदा आहियूं उन छापण लाइ। वरी जेके सुठा किताब सुठा लेखक लिखंदा आहिनि त साल में उन्हनि जी समीक्षा करे जेको सर्वश्रेष्ठ पुस्तक आहे, किताब लिखियल आहे, उन्हनि खे बि अलॻि सां पुरस्कार ॾींदा आहिनि। ऐं हिकिड़ो लाइफ टाइम अचीवमेंट संत हृदयराम साहिब जे नाले सां साहित्य पुरस्कार, सरोज पुरस्कार, उहो बि असां साल में ॾींदा आहियूं। ऐं ख़ासि तौर सां जेके नई पीढ़ी आहे उन्हनि खे सिंधीअ सां जोड़ण लाइ कुझु वर्कशॉप थींदा आहिनि साल में, अलॻि अलॻि शहर में, 3-4 शहर में, वॾे वॾे शहरनि में, जेके नई पीढ़ी उन सां जुड़े ऐं उन्हनि खे नाटक जे माध्यम सां, गीत संगीत जे माध्यम सां, तमामु प्रकार सां जीअं उहे वधीक में वधीक सिंधीअ सां जुड़नि, अहिड़ा कार्यक्रम लगातार सॼो साल थींदो रहियो। लॻभॻि 1 करोड़ रुपया सरकार असांखे ॾींदी रही साल में। पूरे मध्य प्रदेश में हर शहर में सिंधी नाटक, सिंधी कवि सम्मेलन, महिला पंहिंजी कवित्री सम्मेलन सां कवित्री जेकी असांजी कवित्रियूं आहिनि पूरे देश भर में ॾाढे उच्च कोटि जी आहिनि, उन्हनि जो बि अलॻि सां कार्यक्रम। वरी नवां जेके ॿार सुठा गीत में, संगीत में, नृत्य में आहिनि, उहे मध्य प्रदेश में उनजी हिकिड़ी कॉम्पिटिशन रखी करे जेके श्रेष्ठतम ॻाइण वारा आहिनि, नवां कलाकार 25 साल खां नंढा, हिकु 10 साल खां 16 साल ताईं, 16 साल खां 25 साल ताईं, मतिलबु सभु यंगस्टर्स, उन्हनि खे प्रोत्साहन ॾियण लाइ इहे कार्यक्रम थींदा आहिनि पूरे मध्य प्रदेश में। ऐं जेके नवां सुठा रचनाकार आहिनि, जेके नवां साहित्यकार युवा नवां अचनि था पिया, उन्हनि खे गाइड करण लाइ जेके पूरे देश भर में जेके वॾा वॾा साहित्यकार आहिनि, मोहन ज्ञानी साहब आहिनि, वासुदेव मोही साहब आहिनि, ढोलन राही साहब आहिनि, मोहन ज्ञानी पंहिंजा हासो दादाणी साहब आहिनि, कमला गोकलाणी जी आहिनि, डॉक्टर रवि प्रकाश टेकचंदानी आहिनि। इन्हनि सभिनि खे असां अलॻि अलॻि टाइम ते, नागपुर जा डॉक्टर विनोद आज़वानी आहिनि, इन्हनि खे असां
मध्य प्रदेश में घुराए करे अलॻि अलॻि जॻहनि ते ऐं वर्कशॉप करे नई जेकी पीढ़ी आहे वो सिखणु चाहे थी, कुझु कविताऊं सिखणु चाहे थी, बेत सिखणु चाहे थी, या कोई नाटक नवां लिखणु चाहे थी, या साहित्य में अॻिते वधणु चाहिनि था ॿार नवां, उन्हनि खे गाइड करण लाइ असां अहिड़ा वर्कशॉप करे जेके पूरे देश भर मां वॾा असांजा साहित्यकार आहिनि उहे अची करे उनखे गाइड कंदा रहिया आहिनि। त अहिड़ा तमामु सारा कार्यक्रम पूरे देश भर जा पूरे प्रदेश में ऐं राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय स्तर जा जेके असांजा कलाकार आहिनि उन्हनि खे बि घुराए करे, जीअं बॉम्बे जा पंहिंजा घनश्याम वासवाणी साहब आहिनि, उहे मध्य प्रदेश में ॿ टे दफ़ा आया। काकवाणी साहब अहमदाबाद जा आहिनि, उन्हनि जो नाटक ग्वालियर में करायो। असांजी काजल चंदीरमानी आहिनि, चाहे मंजूश्री आसदानी आहिनि, इहे जेके सुठा कलाकार आहिनि, सरल रोशन आहिनि तव्हांजा मुंबई जा, इन्हनि सभिनि खे असां हिते मध्य प्रदेश में प्लेटफॉर्म ॾिनो। सिंधी राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद में उन में बि जेके नवां पंहिंजा सुठा साहित्यकार आहिनि जिन जा किताब नवां लिखनि था, उन किताब लिखण लाइ या छापण लाइ ऐं साथ में जन छापण लाइ बि राशि उपलब्ध थींदी आहे असांजी तरफ़ां, ऐं साथ में उन्हनि किताबनि खे बल्क परचेज में जेके किताबूं छपजनि था त उहे पूरे देश भर में वञनि सिंधी एनसीपी जे तरफ़ां, त इन करे उहो बल्क परचेज करे ऐं पोइ निशुल्क बिना क़ीमत जे पूरे देश भर जी लाइब्रेरीज़ में ऐं अलॻि अलॻि जेके असांजा साहित्यकार आहिनि ऐं तमामु जेके सिंधी जे प्रति समर्पित आहिनि सभिनी खे असां हुते मोकिलींदा आहियूं, ताकी जेको नओं जेको लिखण वारो लेखक आहे उहो पूरे देश भर में सभु तरफ़ पहुचे। वरी उन्हनि खे पुरस्कार असां 10 विधाउनि में जेके किताब छपजनि था पिया उन्हनि में असां पुरस्कार 1 लख रुपया पुरस्कार, अहिड़ा 10 पुरस्कार लख लख जा, उहे पुरस्कार असां जेके लेखक आहिनि उन्हनि लाइ उनखे ॾिना आहिनि, त जंहिंसां उन्हनि खे हिकिड़ो वॾो सहारो थो मिले ऐं प्रोत्साहन थो मिले। वरी लाइफ टाइम अचीवमेंट जे साहित्य में सॼी ज़िंदगी में जेके वॾा सारा मुक़ाम हासिल कया आहिनि उन्हनि मां चयन करे हिकिड़े माण्हू खे, हिकिड़े पंहिंजे साहित्यकार खे 5 लखे जो पुरस्कार बि सर्वोच्च पुरस्कार एनसीपीसीएल ॾींदी आहे। सिंधी सेखारण लाइ जेके टीचर्स आहिनि, शिक्षक आहिनि, जेके सिंधी सेखारे सघनि था, त आसपास जे ॿारनि खे इकठो करे 20 ॿार 15 ॿार उन्हनि जी क्लास लॻाए करे 100 कलाक पढ़ाइनि साल में, कहिड़े बि टाइम में जेकी बि उनखे सुविधा थिए 100 कलाक पढ़ाए ऐं उन्हनि जो वरी परीक्षा वठी करे ताकी उन्हनि खे ॿी सेकेंड कोर्स करण लाइ बि तैयार थी सघे। त उहे जेके शिक्षक आहिनि, टीचर्स आहिनि, उन्हनि खे 12,000 रुपया हिकु प्रकार सां अनुदान चइजे या सहारो चइजे या पारितोषिक चए, जेको बि सम्झो, उहो थोरो सी राशि उहा उन्हनि खे टीचर्स खे बि मिलंदी आहे। त जेके ॿार आहिनि पूरे देश भर में तमामु सारा ॿार इन करे अचनि था, सिखनि था, ऐं एनसीपीसीएल हज़ारे ॿारनि खे हर साल डिप्लोमा कोर्स या जेके ॿ कोर्स आहिनि इहे सभु करे ऐं ॿारनि खे तयारी कराईंदी आहे। हाणे कोशिशि इहा आहे त जेके ॿारनि खे डिप्लोमा थी था वञनि उन्हनि खे किथे न किथे रोज़गार बि मिले, त जेके सिंधी स्कूल आहिनि या जिते ॿार सिंधी वधीक आहिनि ऐं असां उन्हनि जे स्कूल्स खे जेके पंहिंजे असांजे मैनेजमेंट आहिनि उनखे अप्रोच कंदा आहियूं त असांजे जेके डिप्लोमा थियल ॿार आहिनि उन्हनि खे तव्हां किथे न किथे सिंधी पढ़ाइण लाइ बि उन्हनि खे अवसर ॾियो। त तमामु सारा अहिड़ा प्रयास सिंधी भाषा खे वधाइण लाइ, सिंधी साहित्य जे संस्कृति जे वधाइण लाइ तमामु सारा कार्यक्रम थींदा रहिया आहिनि। ॿिए बि सारा सांस्कृतिक कार्यक्रम बि इन जे माध्यम सां थींदा ई आहिनि, गोष्ठी थींदियूं आहिनि,
वॾा जेके विचारशील साहित्यकार आहिनि उनखे घुराए अलॻि अलॻि शहरनि में ऐं अलॻि अलॻि विषय ते गोष्ठी थींदियूं आहिनि, जिन सां जेके उतां जा रहण वारा आसपास जा माण्हू हूंदा उनखे घुराए करे उन्हनि खे बि हिकिड़े प्रकार सां गाइडेंस मिले पिए थो त कीअं सिंधी घर में रहे ऐं कीअं नई पीढ़ी उन सां जुड़े, इन जा प्रयास सभु प्रकार जा माण्हू करे रहिया आहिनि। त सिंधी साहित्य अकादमी जेकी प्रदेश जी स्तर ते आहिनि ऐं राष्ट्रीय स्तर ते राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद ये मिली करे ऐं तमामु सारा कार्यक्रम करे रहिया आहिनि। हाणे इन में ख़ासि तौर सां जेके नई पीढ़ी जिते समस्या अचे थी त ॿारनि सां सिंधीअ में असां सभु ॻाल्हायूं था पंहिंजो पाण में सिंधी, पर ॿारनि सां सिंधी में नथा ॻाल्हायूं। ये प्राय हर घर में इहा समस्या आहे। हाणे इन लाइ कीअं इहो ठीकु थिए त इन करे जेके पुठियां दफ़े हिकिड़े मां कोशिशि कई हुई त पूरे विश्व में जे स्तर ताणी देश में न सही पूरे दुनिया भर में जिन सिंधियुनि वॾा वॾा कम कया आहिनि, भले वो एजुकेशन जे क्षेत्र में हुजे, साहित्य जे क्षेत्र में हुजे, के इंडस्ट्री क्षेत्र में हुजे, या को वॾो अधिकारी थियो हुजे, या को वॾो पॉलिटिशियन हुजे जिन ॾाढी वॾी सेवा कई हुजे, जे ॾाढो नालो कयो हुजे, त उहे जेके श्रेष्ठ माण्हू सिंधी आहिनि उन्हनि जो जीवनी हिकु नंढी किताब छापे करे ऐं उहे सभिनि स्कूलनि में, ख़ासि तौर सां जेके स्कूल सिंधी स्कूल आहिनि उन्हनि स्कूल में वञनि ऐं हर महीने में उन में हिकु या ॿ जेके जे साल में पूरा थी वञनि, जे किताब पुठियां दफ़े जेको छापण जो प्लान कयो हुयो उन में लॻभॻि 50 नाला अहिड़ा हुया देश भर जा, त महीने में 2 या 3 या 4 अहिड़ा नाला हुजनि जंहिंजे बारे में पूरी जानकारी सभिनि ॿारनि खे ॾिजे त ॿारनि खे हिकिड़ो थोरो प्रोत्साहन मिलंदो, उनखे लॻंदो त न असां सिंधी जा जेके माण्हू आहियूं तमामु ऊचे स्थाननि ते असांजा माण्हू पहुची चुका आहिनि ऐं वॾा वॾा कम कया अथनि सिंधियुनि, त हिकिड़ी उन्हनि सां प्रेरणा उनखे मिली सघंदी आहे। त इहो बि कमु मूंखे लॻे थो सभिनि खे मिली करे, सभु जेके स्कूल आहिनि, सिंधी स्कूल आहिनि, सिंधी मैनेजमेंट वारा स्कूल आहिनि, जिते सिंधी ॿार वधीक आहिनि, उते इहे थियणु घुरिजे ताकी ॿारनि खे कॉम्पिटिशन में कुझु इहो प्रेरणा मिले। ऐं ॿी ॻाल्हि त सिंधी सेखारणु यानी कुझु न कुझु उन्हनि खे को प्रोत्साहन मिलणु घुरिजे। यानी अखर सुठो न आहे, लालच सुठो अखर न आहे, पर उहा हुजे जीअं ॿारनि खे कुझु न कुझु उन्हनि खे प्रोत्साहन सुठो मिले भई तूं सिंधीअ में लिखंदे ॻाल्हाईंदे या कुझु बि कंदे अॻिते त तोखे कुझु न कुझु इनाम मिलंदो। त इहा कोशिशि इहा बि जारी रहंदी अगरि त मूंखे लॻे थो सिंधीअ जे प्रति ॿारनि जो रुझान वधंदो ऐं साथ में जेके सिंधी परिवार आहिनि उन्हनि में बि हिकु प्रकार सां उन्हनि जी महिलाउनि में बि हिकु कॉम्पिटिशन जहिड़ो रखणु घुरिजे विच में जिते सिंधी वधीक रहनि था पिया। हर उमिरि जे माण्हुनि खे अलॻि अलॻि उहो ॾेई करे सब्जेक्ट ॾेई करे ऐं उन्हनि जो हिकिड़ो मनोरंजन सां गॾु कॉम्पिटिशन थियणु घुरिजे जंहिंसां जेके सिंधी जेके महिलाऊं जेके मायूं असांजे घर में माताऊं भेनरूं नथी ॻाल्हाइनि त उन में थोरो रुझान अची सघे थो। मां हिकिड़े शहर मैयर में वियो हुअमि त उते हिकु जेकी मीटिंग हुई उन में वधीक महिलाऊं आयूं हुयूं त मां महिलाउनि खे चयोमानि जेकी असांजी सिंधी महिलाऊं हुयूं, मां चयोमानि तव्हां हिकिड़ो प्रयोग करे ॾिसो त कंहिं जेको बर्तन वारा पंहिंजा सिंधी माण्हू आहिनि उन्हनि खां तव्हां स्पॉन्सर कराए जेके नंढा नंढा बर्तन हूंदा आहिनि घर जेके किचन में यूज़ थींदा आहिनि उहे रखी करे ऐं हिकिड़े नंढे बर्तन में कुझु पर्चियूं विझो, कुझु विषय लिखो, सुठा रोचक विषय विझी करे पर्चियूं विझी छॾियो ऐं उते सिंधी महिलाउनि खे चवनि भाई अॻी पर्ची कढी करे उन ते ॻाल्हाए, विषय रोचक हुजे उन में ॻाल्हाए, सिंधीअ में ॻाल्हाए, 2 मिंट ॻाल्हाए, 3 मिंट ॻाल्हाए करे पंहिंजी रुचि सां जेको बि उते बर्तन पियो हुजे उहो पाण खणी वञे हिकिड़ी पंहिंजे पुरस्कार जे रूप में। दादा थोरो
थोरो ॿियनि खे हाँ बि तो अञा बस मूंखे टाइम एतिरो ई चवणो हो त मुंहिंजो ॿिए चवण महिमान खे रोचक वठो थोरो। शयूं रखी करे हा हा पाण सिंधी ॿारनि खे, सिंधी महिलाउनि खे, सिंधी माण्हुनि खे अॻिते इनखे सिंधी भाषा जेकी घरनि में नथी वञे उहा कीअं वञे उन ते वीचार करे ऐं असां कुझु कमु करे सघूं था। तव्हां मूंखे हिन अवसर ते घुरायो, ॾाढो ॾाढो तव्हांजो धन्यवाद रतन भाई, तव्हां मूंखे यादि कयो, तव्हांजी महिरबानी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। दादा तव्हां सुठा वीचार रखिया। असांखे कीअं सिंधियत वधाइणु खपे उन मां जेके बि तव्हां ॻाल्हियूं कयूं 100% इहे नंढा नंढा प्रयास आहिनि, पर इन्हनि नंढनि नंढनि प्रयास जे अंदरि हिकु बुनियादु ठहंदी। ऐं 100% मूंखे ईअं लॻे थो असांजा जेके बि परिवार जे अंदरि तव्हां जेके बि सुझाव ॾिनो उहे सभिनी परिवार उन्हनि खे फॉलो करणु खपे, उन सां गॾु हलणु खपे।